सॼी सिंध जी आंख अमरवासन में पेट्रोल शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे हाकिम ख़ासकेली जी हाकिम। उज़ाह के मौके ते जेको ईद में कुछ 2-3 ॾींहं बचा आहिनि त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे त पेट्रोल जेको आहे त 5.5 रुपया जेको आहे महांगो करे छॾियो आहे। हाणे उन पेट्रोल महांगे करण सां जेको आहे त समूरी जेके बि शयूं आहिनि उहे महांगी थी वियूं आहिनि। हिते महांगप जे करे जेको आहे त अॻ में ई आवाम जेको आहे त उहो पीड़िजी रहियो आहे। असां हिते पेट्रोल पंप ते मौजूदु बीठा आहियूं। अचो त असां हिननि सां आवाम सां ॻाल्हायूं त उहे छा था चवनि। छा इहे पहिरियों बम कोन्हे जाकूं हिन महांगाई खान जी हुकूमत आई आहे अवाम ते मुसलसल बम पिया किरनि। यानी टैक्स जो समुंड पियो वहे। जेका असांजो सवारी कराची ताणी अॻ में 250 भरींदी टैक्स उहा 1000 रुपया बि भरे। ट्रक केतिरो बि भरे, वैन केतिरो बि भरे, कार केतिरो बि भरे। यानी टैक्स जो समुंड बि वहे पियो ऐं कर्ज़ बि खणे पियो ऐं तेल बि मुसलसल महांगो पियो थिए। यानी ख़बर न आहे त हुन त ऐं मुहड़िया त बराबरि चोर हा, पर हीउ जेको साथ आयो ऐं असांजे मदीने रियासत पोइ ठाहे उहो छा पियो करे। जेको गवर्नमेंट जो गंदो अमल आहे ऐं एॾी महांगा पिया जो ग़रीब जेको आहे त उहो हाणे जीअण जंजाल थी वियो आहे। जेको घी 1500 रुपया हो उहो 4000 ते पहुतो आहे। जेके चांवर 1500 ते कटो उहो वञी 5-6 हज़ार ते पहुतो आहे। बटालू किथे पहुता आहिनि, टमाटा किथे पहुता आहिनि, तेल ॾिसो किथे पहुतो आहे, भाण किथे पहुतो आहे, कपिड़ो किथे पहुतो आहे। माण्हू खे ताक़त ई कोन्हे त को मेडिकल वठनि, का दवा वठी सघनि। 10-15 ॾींहं जो हर रोज़ पेट्रोल महांगो थियो। हे जो कहिड़ो हुकूमत जो चक्कर आहे जो 15 ॾींहं पेट्रोल महांगो 5 रुपया चढ़ियो बीठो आहे, कॾहिं 10 रुपया चढ़ियो वेठो आहे। अटो ॾिसो जो किथे पुॻो आहे 100 रुपया किलो। घी ॾिसो 220 रुपया किलो। ॿिया ज़ुल्म छा आहे। दवाऊं ॾिसो केॾियूं महांगियूं लॻी पियूं आहिनि। हर शइ ते जेको महांगी थी वई आहे। जेको आख़िर हिननि इदारनि खां इहो ई था घुरूं त महांगाई के सस्ता बि कई वञे त जीअं ग़रीब आवाम हर शइ वठी सघे। तमामु घणी महांगा थी वई आहे असांजे मुल्क में। ॾाढी असांखे तकलीफ़ अची वई आहे। आवाम खे वॾी महांगा। असां काॾे वञूं, कंहिंखे तव्हां चऊं, कंहिंखे चऊं, मथे अलाह खे चऊं, ॿियो कंहिंखे चऊं। हुकुमरान त असांजे लाइ आहिनि ई न। पेट्रोल साईं इहो 10 रुपया 15 रुपया चाढ़नि था। हाणे 120 रुपया 130 रुपया ग़रीब माण्हू पेट मस थो पाले। अहिड़ियूं नाजाइज़ूं माण्हू काॾे वञे। तव्हां हितां जे आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु आहे त सरकार खे घुरिजे त पेट्रोल खे सस्तो करे हितां जे आवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे त जीअं आवाम जेको आहे उहो सुख जो साह खणी सघे।